बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। और तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले कौन संभाले। और तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो सद्गुरुदेव भगवान की जय। तुम करो दया मेरे साईं, 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 जी तुम करो दया मेरे साईं। ऐसी मत दीजिए मेरे ठाकुर, सदा सदा तुध ध्याए। ऐसी मत दीजिए मेरे ठाकुर, सदा सदा तुध ध्याई। ऐसी मत दीजिए मेरे ठाकुर, सदा सदा तुध ध्याए। ऐसी मत दीजिए मेरे ठाकुर, सदा सदा तुध ध्याई। जी तुम करो दया मेरे साईं, तुम करो दया मेरे साईं। हाँ, तुम करो दया मेरे साईं, जी तुम करो दया मेरे साईं। पानी पखा पीसो संत आ गए, पानी पखा पीसो संत आ गए। गुण गोविंद जस गाई, गुण गोविंद जस गाई। गुण गोविंद जस गाई, गुण गोविंद जस गाई। सांस सांस मन नाम समारे, सास सास मन नाम समारे। जी सांस सांस मन नाम समारे। सास मन नाम समारे। एह विश्राम निध पाए,
एहि विश्राम निध पाई। एहि विश्राम निध पाई, एहि विश्राम निध पाई। जी तुम करो दया मेरे साए, तुम करो दया मेरे साए। हाँ तुम करो दया मेरे साई, जी तुम करो दया मेरे साई। जी तुम करो दया मेरे साए, तुम करो दया मेरे साए। हाँ तुम करो दया मेरे साई, तुम करो दया मेरे साई। तुमरी कृपा ते मोह मन छूटे, तुमरी कृपा ते मोह मन छूटे। बिनस जाए भरमाई, बिनस जाए भरमाई। बिनस जाए भरमाई, बिनस जाए भरमाई। आनंद रूप रवियों सब माधे, जत कत पे खो जाई, जत कत पे खो जाई। प्यारे जत कत पे खो जाई, जत कत पे खो जाई। तुम दयाल कृपाल कृपा निध, पतित पावन गोसाई, पतित पावन गोसाई। जी पतित पावन गोसाई, पतित पावन गोसाई। कोटि सुख आनंद राज पाए, मुख ते निमख बुलाई, मुख ते निमख बुलाई। जी मुख ते निमख बोलाई, मुख ते निमख बोलाई। जी तुम करो दया मेरे साए, तुम करो दया मेरे साए। जी तुम करो दया मेरे साई, तुम करो दया मेरे साई। हो तुम करो दया मेरे साए, तुम करो दया मेरे साए। जी तुम करो दया मेरे साई, तुम करो दया मेरे साई। जाप ताप भगत सा पूरी, जो प्रभु के मन भाई, जो प्रभु के मन भाई। जो प्रभु के मन भाई, जो प्रभु के मन भाई। नाम जपत तृष्णा सब बुझी है, नानक त्रिपत अघाई, नानक त्रिपत अघाई। जी नानक त्रिपत अघाई, नानक त्रिपत अघाई। जी तुम करो दया मेरे साए, तुम करो दया मेरे साए। जी तुम करो दया मेरे साई, तुम करो दया मेरे साई। हाँ तुम करो दया मेरे साए, तुम करो दया
साई। जी तुम करो दया मेरे साई, तुम करो दया मेरे साई। जी ऐसी मत दीजे मेरे ठाकुर, सदा तुध ध्याई। ऐसी मत दीजे मेरे ठाकुर, सदा सदा तुझ ध्याई। हो ऐसी मत दीजे मेरे ठाकुर, सदा सदा तुध ध्याई। ऐसी मत दीजे मेरे ठाकुर, सदा सदा तुझ ध्याई। तुम करो दया मेरे साई, तुम करो दया मेरे साई। जी तुम करो दया मेरे साई, तुम करो दया मेरे साई। जी तुम करो दया मेरे साई, तुम करो दया मेरे साई। तुम करो दया मेरे साई, तुम करो दया मेरे साई। जी तुम करो दया मेरे साई, तुम करो दया मेरे साई। हाँ तुम करो दया मेरे साई। जी तुम करो दया मेरे साई। वाहे गुरु। बोल सियावर रामचंद्र की जय। तोड़ा है भई तो सीता से नाता जोड़ा है, तोड़ा है भई तोड़ा है सीता से नाता जोड़ा है। तुम उठो सिया श्रृंगार करो, अब धनुष राम ने तोड़ा है। तुम उठो सिया श्रृंगार करो, अब धनुष राम ने तोड़ा है। हाँ तुम उठो सिया श्रृंगार करो, अब धनुष राम ने तोड़ा है। तुम उठो सिया श्रृंगार करो, अब धनुष राम ने तोड़ा है। हाँ तोड़ा है भई तोड़ा है, सीता से नाता जोड़ा है। तोड़ा है भाई तोड़ा है, सीता से नाता जोड़ा है। तोड़ा है भई तोड़ा है, सीता से नाता जोड़ा है। तोड़ा है भाई तोड़ा है, सीता से नाता जोड़ा है। हाँ तुम उठो सिया श्रृंगार करो, अब धनुष राम ने तोड़ा है। तुम उठो सिया श्रृंगार करो, अब धनुष राम ने तोड़ा है। हाँ तुम उठो सिया श्रृंगार करो, अब धनुष राम ने तोड़ा है। तुम उठो सिया श्रृंगार करो, अब धनुष राम ने तोड़ा है। सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम। सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम। हाँ बोलो सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम।
राम सिया राम जय राम सिया राम जय जय सिया राम सिया राम जय राम सिया राम जय जय सिया राम सिया राम जय राम सिया राम जय जय सिया राम सिया राम जय राम सिया राम जय जय सिया राम सिया राम जय राम सिया राम जय जय सिया राम हाँ बोलो सिया राम जय जय सिया राम बोलो सिया राम जय जय सिया राम बोलो सिया राम जय जय सिया राम हम सिया राम जय जय सिया राम बोल सियावर रामचंद्र की जय। वंदो वाणी विनायक वृंदा विपिन बांके बिहारी लाल भगवान की। सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय जय श्री राधे नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आयो लाल सबई चौ झूले 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 लाल। सर्व श्री सतगुरु जी सनकादि जी भगवान नारद जी दालभ्य जी भगवान श्री चंद्र महाराज बाबा साधु राम साहिब बाबा धनुराम साहिब बाबा राम प्रसाद साहिब बाबा हरिशरण राम साहिब बाबा नारायण दास साहिब बाबा आनंद राम साहिब बाबा भगत राम साहिब की जय। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी मदन मोहिनी ओम कृष्णाय वासुदेवाय परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमनस हरि ओम सर्वधर्मान परित्यज्य अहम त्वा सर्व पापेभ्यो भक्त भक्ति भगवन् इनके पद वंदन की वंशी विभूषित करा पीताम्बरा दरुण पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात हरि ओम श्री कृष्ण गोविंद। आवाज वधीक है सावरी अंदर आवाज वधीक थी अचे ये स्पीकर होॾे त न आहे न। हाँ भाभी चवे पई ॾाढी आवाज वधीक थी अचे न त माइक फिटी करे छॾींदुमि वरी। हाँ सेट कर भाई होॾे घर में आवाज न मोकिल। हाँ शाबाश ओ बस बस हाँ थोड़ी सी घट कर आवाज। श्री रामचरितमानस बाल कांड दोहा क्रमांक 65 265। गौतम तिय गत सुरत कर नहीं पर सत पग पान। मन बिहसे रघुबंश मन प्रीत अलौकिक जान सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। सीता माता भगवान रघुनाथ जा चरण स्पर्श करण जे लाइ जीअं झुकी त थोड़ी देर उते रुकजी वई। मन में थोड़ो सोच अची वियो टेंशन अची वई वीचार अची वियो कि मां पेरे पवां कि न पवां।
ईअं छो थियो गणेश? कहिड़ी चिंता अची वई सीता माता खे? जब्बू कल त कथा ॿुधे न पूरी सबू, त छाजे करे सीता माता खे टेंशन अची वई? हा हा, ताड़ियूं वॼायोसि भाई। हा, मतां सम्झो जब्बू ईअं ई वेठो आहे न, भले टेक ॾेई वेठो आहे त कथा नथो ॿुधे, न धोखे में न रहिजे। कथा ॿुधियो तो जब्बू, ध्यानु अथव जब्बूअ जो? हा, हनुमान महाराज त ॿुधनि था न। हरे राम 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 राम, कमाल था कयो था। कथा आरंभ होत है, श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की की जय जय, पवन सुत हनुमान की की जय जय, बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। जय। अरे हेॾी देर कीर्तन कयो तो 15 मिंट त हनुमान जी खे सॾु कयो हूंदव न? पहिरियों कयो न सॾु? न, उन्हनि खे न ॿुधायो कीर्तन, अकेला अकेला कयो छो? कमाल आहे। हनुमान जी खे पहिरियों निमंत्रण ॾिजे न। कीर्तन प्रेमी उहे यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम, कीर्तन कथा खे बि चइबो आहे। कीरत यानी महिमा, जाते भगवान जो नाम हले, धुनी हले, उते भगवान हनुमान जी ईंदा आहिनि। ईअं न आहे कि केवल कथा जे लाइ ईंदा आहिनि, कीर्तन जे लाइ बि ईंदा आहिनि। ईअं न आहे केवल श्री रामायण जे लाइ ईंदा आहिनि, भागवत कथा जे लाइ बि ईंदा आहिनि। चओ हरे राम। बस शर्त एतिरी आहे, कंडीशन की प्रेम सां माण्हू करे कथा, भाव सां। हरे राम हे हरे। त गौतम ऋषि जी ज़ाल अहिल्या माता जी गतिअ खे यादि करे सीता माता श्री राम जी जे चरणनि खे हथनि सां स्पर्श न करे रही आहे कि कल त हिननि चरण स्पर्श कया त हिकिड़े पत्थर मां सुंदर स्त्री ठही वई। इन चरणनि में कोई जादू अलाए छा आहे? मां स्पर्श कयां त वरी कुझु मतां ईअं न थिए, वरी कुझु थी वञे वरी। त इहो ॾिसी करे अलौकिक प्रीत सीता माता जी रघुकुल मणि श्री रामचंद्र जी मन में खिलण लॻा। छो जी अंदर जी ॻाल्हि हुई। सीता माता ॿियो कंहिंखे न चयो, ऐं अंदर जी ॻाल्हि राम जी सम्झी आहे, मन जी ॻाल्हि। इन करे त हुनजो नालो छा आहे? अंतर्यामी। छा नालो आहे? हा, मन जी ॻाल्हि सम्झी आहे, उहे खिलण लॻा। उन्हीं समय सीता जी खे ॾिसी करे कुछ राजा ललचाइजी विया। दुष्ट कपूत मूढ़ राजा मन में तमतमाइण लॻा। अभागा उथी उथी करे कवच पाए जाते काते घटि वधि ॻाल्हाइण लॻा। कोई चवनि था सीता जी खे खसे वठो। अरे ॿिन्ही राजकुमारनि खे पकड़े ॿधी छॾियो। धनुष तोड़ण जी चाह पूरी न थींदी। असांजे जीते जी राजकुमारीअ खे केरु थो शादी करे सघे? अगर जनक कुछ सहायता कन त युद्ध में भावरनि सहित उनखे भी जीते वठो। ये वचन ॿुधी करे साधु राजा संत चवण लगा, निर्लज राज समाज खे ॾिसी करे त लज भी लजायमान थी वई। चओ हरे राम। जेकी लज आहे उनखे भी लज अची वई। समझो था? चओ हरे कृष्ण। कि एतिरी ताक़त अथनि कोन। 10,000 माण्हू मिली करे राजा इहे थोड़ी सी देर पहिरियों धनुष हिलाए न सघिया। ऐं जंहिं हिक हथ सां धनुष भॻो आहे उन लाइ घटि वधि था ॻाल्हाए। पकड़े वठो, पकड़े वठो। चओ हरे कृष्ण। अरे तव्हांजो बल प्रताप वीरता वॾाई नक त धनुष सां गॾु हली वई। उहा ई वीरता हुई। हाणे काथों मिलेव अहिड़ी दुष्ट बुद्धि? तॾहिं त विधाता तव्हांखे तव्हांजे मुंहं ते कारह लॻाए छॾी आहे। जलन घमंड क्रोध छॾे करे नेण भरे करे भगवान श्री राम जी सुंदरता जो दर्शन कयो। लक्ष्मण जे क्रोध खे परबल भयंकर अग्नि समझी करे इन में जलण वारा पतंगा न ठहो। चओ हरे राम। पतंगा ॾिठा अथव? असां ॾिठा आहिनि बचपन में। छो जो तव्हां त बढ़िया हिन महिल लाइट वाइट बंदि न थींदी आहे, ऐं बंदि बि थींदी आहे तव्हांखे त बढ़िया चार्जेबल इन्वर्टर लॻल पिया आहिनि,
चार्जेबल नंढी नंढी ट्यूब अॼुकल्ह सिस्टम निकिरी आहिनि। असांजे बचपन में लालटेन ॿरंदा हा, हा असांजे बचपन में चिमनी ॿारींदा, मोमबत्ती ॿारींदा, तयारु रखंदासीं। बचपन में अंधेरे जा सुहिणा ॾींहं ॾिठा आहिनि। अंधेरे जो बि पंहिंजो ई स्वादु आहे। हथ खे हथु नज़र न ईंदो। हाणे तव्हां चवंदो हथ खे हथु काॾो नज़र ईंदो, ॿई हथ त अखियुनि खे नज़र ईंदा न। चवण जो अर्थ पंहिंजा ई हथ नज़र न ईंदा अंधेरे में। कॾहिं हलंदे हलंदे माचिस ॻोल्हींदे बजाणा टकराइजी बि वेंदासीं पाण में। चओ हरे राम। त ओॾी महिल जेके असां चिमनी ॿारींदासीं या नंढो सो कुझु अहिड़ो मोमबत्ती वॾी ॿारींदासीं त उन में हेतिरा हेतिरा कीड़ा हूंदा आहिनि जंहिंखे चइबो आहे पतंगा। उनखे आग ॾाढी बढ़िया लॻंदी आहे, प्यारी लॻंदी आहे, आग ॾाढी सुंदर लॻंदी आहे। उहो चवंदो आहे अरे अहिड़े अंधेरे में कहिड़ी बढ़िया आग थी ॿरे। आग सां ॾाढो प्यारु कंदो आहे, लेकिन वेंदो आहे त उनखे झुलसी वेंदो आहे। आग में उनखे तपिश लॻंदी आहे, वरी ईंदो आहे, वरी ॿियो चकर लॻाईंदो आहे, वरी घुसण जी कोशिशि कंदो आहे। आख़िर न न न न करे उहो घुसी सड़ी बि वेंदो आहे। इनखे चइबो आहे पतंगा। कंहिं कविअ लिखियो आहे न, क्षमा कहे परवाने से परे चला जा, मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ। उहे वीचारा एॾो मोहित थी वेंदा आहिनि आग ते कि उनखे एतिरो बि पतो न पवंदो आहे कि मुंहिंजी जान हली वेंदी। संत चवनि था उन तरह सां हे माण्हू बि संसार जे विषय विकारनि में, लोभ में, धन में अंधो थी वेंदो आहे। उनजो जीवन हली वेंदो आहे, उनखे पतो ई न पवंदो आहे। सॼी जिंदगी गुज़री वई, उहे ई ज़बान जा स्वाद, उहे ई अखियुनि जा दृश्य, उहे ई त्वचा जा सुख खपनि उनखे, सभु ईअं जीवन गुज़री वेंदो आहे। चओ हरे कृष्ण। त हिते गोस्वामी जी चवनि था पिया रामायण में कि सुठा सुठा धर्मात्मा राजा चवण लॻा कि हाणे काथों तव्हांखे इहो दिमाग़ आयो भाई, अहिड़ी दुष्ट बुद्धि। ॾिसो भाई, लक्ष्मण महाराज ॾाढा ख़तरनाक अथव। उहे चाहिनि त अकेला धरती खणी था सघनि, ऐं खणीच बीठा आहिनि। त लक्ष्मण जे क्रोध खे भयंकर अग्नि सम्झी उन में हाणे पतो पइजी वियो पतंगा कंहिंखे चइबो आहे, हा न। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद। देखो राम नयन भर तज ईर्षा मद कोह, लखन रोष पावक प्रबल जान सलभ जन हो सियावर। रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। जीअं गरुड़ जो हिस्सो कांव खणी वञे, शेर जो हिस्सो खरगोश खणी वञे, बिना ही कारण क्रोध करण वारो पंहिंजो भलो चाहे। शिवजीअ सां विरोध करण वारो सभु तरह जी संपत्ति चाहे। लोभी लालची सुंदर जस चाहे, कामी माण्हू निष्कलंकता चाहे त छा पाए सघंदो। जहिड़े तरह सां श्री हरिअ जे चरणनि खां विमुख माण्हू परम गति मोक्ष चाहे। हे राजाओ, सीता जे लाइ तव्हांजी लालच बि व्यर्थ आहे, फालतू आहे। गोड़ ॿुधी करे, कोलाहल ॿुधी करे सीता जी माता शंकित थी। तॾहिं सखी साहेड़ियूं जेके हुयूं उन्हनि खे उतां वठी वयूं। राजा सीता माता जी, राणी सीता माता जी जेकी माता हुई, माता सुनैना, उते वठी आयो। श्री रामचंद्र जी मन में सीता जी जे प्रेम जो बखान करे स्वाभाविक चाल सां गुरु जी वटि आया। राणियुनि सहित सीता जी खोटे राजाउनि जा खोटा अखर ॿुधी करे, वचन ॿुधी करे सीता माता वीचारी सोचण लॻी त विधाता पतो न आहे हाणे छा करण वारो आहे। राजाउनि जा वचन ॿुधी करे लक्ष्मण जी हेॾे होॾे ताकनि था, किंतु श्री रामचंद्र जी जे भव जे करे कुझु नथा चवनि। उन्हनि खे वरी मर्यादा जो भव आहे कि मुंहिंजा भॻवान बीठा आहिनि, भैया बीठा आहिनि, उन्हनि जे साम्हूं मां कुझु कीअं चवां। उन्हनि जी आज्ञा मिले त मां त हिकु फूक में सभिनि खे उॾाए छॾियां। ये अभिमानी राजा पाण खे वॾो बलवान था सम्झनि।
उन जा नेत्र गाढ़ा, भौं टेढ़ी थी वई ऐं क्रोध सां राजाउनि खे ॾिसण लॻा। तॾहिं मतवाले हाथियुनि जो झुंड ॾिसी करे जीअं न शेर जे ॿार खे बि गुस्सो अची वेंदो आहे। अरुण नयन भ्रकुटी कुटल चितवत नृपन सकोप। मन हो मत गज गन निरख, सिंह किशोर है चोप सियावर रामचंद्र की जय जय। जय। उमापति महादेव की जय जय। जय। पवन सुत हनुमान की जय जय जय। जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। खलबली ॾिसी करे जनकपुर जी स्त्रियूं व्याकुल थी वयूं। सभु मिली करे राजाउनि खे गारियूं ॾियण लॻियूं। उन मौके ते शिवजी जे धनुष जो टुटण ॿुधी करे भृगुकुल रूपी कमल जा सूर्य भगवान परशुराम जी महाराज आया। बोलो भगवान परशुराम महाराज की। तव्हांखे इहा कथा ॿुधाई आहे न पहिरियों बि। भगवान परशुराम महाराज क्रोध जा अवतार आहिनि। भयंकर क्रोध बिल्कुलु नक ते चढ़ियल हूंदो आहे। इहा वार पापीअ राजाउनि खे मारे करे राज उन्हनि ब्राह्मणनि खे ॾिनो, धर्मात्माउनि खे ॾिनो। 21 बार 21 कुंड थिया, वॾा वॾा कुंड थिया। उहे ई भगवान परशुराम महाराज उन्हनि जो ई धनुष वरितल हो, शिवजीअ जो इहो। अॼु ॿुधूं त मुंहिंजे धनुष खे कंहिं भञी छॾियो आहे, शिवजीअ जे धनुष खे। तॾहिं उहा आवाज़ ॿुधी करे उते पहुचिया जनक महाराज जे दरबार में। उहे एॾा ख़तरनाक आहिनि, राजाउनि खे पतो आहे कि हज़ारे हज़ारे लखे माण्हू मिली करे बि उन्हनि सां लड़ाई न करे सघंदा। चओ हरे राम। ऐं हाणे जेके बड़बड़ पिया कनि, राजा ॾाढो घटि वधि ॻाल्हाइनि पिया न, हाणे उन्हनि जी हालत ॾिसजो कीअं थी वई। लेकिन लक्ष्मण महाराज खे उन्हनि खां कोई भउ कोन्हे। राम जी त पाण परमात्मा आहिनि। राम भगवान आहिनि पूर्ण अवतार, परशुराम भगवान उन्हनि जो ई आंशिक अवतार। अहिड़ी भगवान जी लीला आहे कि ॾिसो, भगवान जो ई अवतार भगवान परशुराम भगवान श्री राम खे नथा सुञाणे सघनि। इहा कथा ॾाढी मज़ेदार अथव, ॾाढी मौज वारी। ध्यानु ॾेई ॿुधिजो। इहे सेंटिमेंटल थी करे, गंभीर थी करे ईअं न ॿुधिजो भाई कथा। हा ॾाढो सीरियस कथा कोन्हे, इहे मज़े जी कथा अथव, मौज जी। तव्हां ईअं ॿुधंदा आहियो न ॼण कोई योग वशिष्ठ थो हले, आत्मा परमात्मा जो ज्ञान थो हले, या सीता माता जो भगवान राम जो कोई ॼण कोई वनवास थो हले थो, ईअं कथा ॿुधंदा आहियो तव्हां। ध्यानु ॾेई ॿुधो भाई। चओ हरे राम। हाणे जीअं भगवान परशुराम आया त हाणे दरबार जी ॾिसजो कहिड़ी गति बदिलजी थी वञे। जेके ॾाढो चिलाइनि पिया, घटि वधि पिया ॻाल्हाइनि, ट्रपा पिया ॼण राजा, और जीअं भगवान परशुराम आया ते ही अवसर सुन शिव धनु भंगा, आयो भृगुकुल कमल पतंगा। बस जीअं परशुराम भगवान आया, उनखे ॾिसी करे सभु राजा सकुचाइजी विया, चुप थी विया। ॼण बाज जी झपटो हणंदो आहे त नंढा नंढा पक्षी जेके बटेर हूंदा आहिनि उहे लिकी पवंदा आहिनि। कीअं भगवान परशुराम, गोरो गोरो शरीर, भस्म लॻल, ॾाढी सुहिणी लॻी रही आहे। विशाल ललाट ते त्रिपुंड विशेष शोभा ॾेई रहियो आहे। चओ हरे राम। सिर ते जटाए सुंदर मुखचंद्र क्रोध जे करे कुछ गाढ़ो गाढ़ो थी आयो आहे। भौं टेढ़ी, अखियूं क्रोध सां लाल। सहजी कंहिंखे ॾिसी था वठनि राजा खे त उहो सम्झे थो बस ॼण गुस्सो करे रहिया आहिनि, क्रोध करे रहिया आहिनि। बैल जे समान ऊंचा पुष्ट कंधा, छाती भुजाऊं विशाल, सुंदर जणियों धारण कयल आहे। माला पातले, मृग चर्म खयल आहे। कमर में मुननि जो वलकल गेरुए रंग जो कपिड़ो पातल आहे, वस्त्र पातल आहे ऐं तरकस ॿधल आहे। हथ में धनुष बाण सुंदर ऐं कंधे ते फरसो धारण कयो। उन्हनि जो हथियार कहिड़ो आहे? नालो परशुराम ऐं हथियार फरसो जेको हूंदो आहे, हीअं हूंदो अथव लकड़ीअ में लॻल, हीअं उनजो डिजाइन हूंदी अथव, हीअं बिल्कुलु जोरदार, हीअं तिखी धार, हीअं लंबी चौड़ी, चंद्राकार, उल्टी, हीअं न, हीअं चंद्राकार। चओ हरे राम।
शांत वेश, परंतु करणी ॾाढी कठोर। स्वरूप जो वर्णन नथो कयो वञी सघिजे। ॼण वीर रसी मुनीअ जो शरीर धारण करे उते पहुतो आहे जाते सभु राजा वेठा आहिनि। शांत वेश करनी कठिन बरन न जाए स्वरूप। धर्मो निधन जन बीर रस आयो जह सब भूप सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। परशुराम भगवान जो भयानक वेश ॾिसी करे सर्व राजा भव में व्याकुल थिया। उथी बीठा, बिना चवण जे पंहिंजो पंहिंजे पीउ जो नालो बि चई करे था ॿुधाइनि, साईं मुंहिंजो नालो फलाणो मल, मुंहिंजे पीउ जो नालो ढिकाणो मल, असां हिन शहर में रहंदा आहियूं। बसि अखि खणी कंहिंखे ॾिसी वठे भगवान परशुराम, ऐं लंबी लंबी डंडे वांगुरु दंडवत प्रणाम था कनि। हे उहे ई राजा भगवान राम जो त विरोध पिया कनि, घटवत पिया ॻाल्हाइनि, पकड़े वठो, छो जो ॾिसण में कोमल आहिनि, हा न, सिधो साधो ॾिसी करे असांजे राम जीअ खे चवनि था पकड़े वठो। ऐं उहे ई भगवान परशुराम जीअ खे ॾिसी करे इहे डंडे वांगुरु दंडोत प्रणाम करे रहिया आहिनि। चओ हरे राम। ॿुधायो न, इहो ज़मानो आहे। ॿुधायो, परशुराम जी भलो सम्झी करे बि सहज जंहिंजो मुखड़ो ॾिसी था वठनि, उहो सम्झे थो कि बसि सो जाने जन आए खुटानी, बसि हाणे उमिरि खुटी पई मुंहिंजी, हाणे उमिरि पूरी थी वई, हाणे बचणु मुश्किल आहे। ईअं ई प्रेम सां बि ॾिसी था वठनि जाॾे। वरी जनक महाराज अची करे मस्तक झुकायो भगवान परशुराम जी खे, सीता जी खे सॾु कराए प्रणाम करायो। परशुराम भगवान सीता जी खे आशीर्वाद ॾिनो, सखियूं ख़ुशि थियूं ऐं वधीक देरि उते ठीकु न सम्झी करे बीहण, तुरंत उनखे मंडलीअ में वठी वियो, पंहिंजे महिला मंडलीअ में वठी वियूं सीता माता खे। वरी विश्वामित्र जी आया ऐं उन्हनि ॿिन्ही भाउरनि खे श्री राम लक्ष्मण जी खे परशुराम जी जे चरणनि ते किराए छॾियो। छा कयो? यानी प्रणाम कराई तुरंत, ईअं न बाक़ी हैंड टच सैल्यूट जेकी थींदी आहे ईअं प्रणाम कंदा आहिनि न, ॾिसंदा आहियो न अॼुकल्ह, ईअं पेर ते हथु रखी करे असां ईअं प्रणाम कंदा आहियूं, हा न, बांगड़ियूं रखी करे पेर ते। ऐं हाणे पेर ते बि न हूंदियूं, गोॾनि तक वेंदियूं, केरु झुके, वरी कमर जा सूर थी पिया आहिनि माण्हुनि खे, वरी केरु फुर्सत न आहे एतिरो झुक, वरी ज़िंदगी भर झुकंदो रहे माण्हू। चओ हरे राम। अहिड़ो प्रणाम न कि फॉर्मेलिटीअ जे लाइ, औपचारिकता जे लाइ, चङी तरह किराए छॾियऊं। चवनि था चरणनि ते मस्तक रखाए करे उन्हनि खे प्रणाम करायूं। त विश्वामित्र जी चवनि था, हे राम ऐं लक्ष्मण दशरथ राजा जा सुपुत्र आहिनि, इन्हनि जी सुंदर परशुराम जी आशीर्वाद ॾिनो। अञा पतो कोन अथनि धनुष इन्हनि मां ई कंहिं भॻवा। पहिरियों त आशीर्वाद ॾिनो, वरी कामदेव जे मद खे छॾाइण वारा श्री रामचंद्र महाराज जे अपार रूप खे ॾिसी करे हाली त परशुराम भगवान जा नेण उते अटकी पिया, खंबे वांगुरु बीह रहिया। जे खंबो बीठो आहे न, घुमे फिरे त नथो न, भई घुमी फिरी अचे वरी बीहे अची हिते, ईअं त न आहे न, स्तंभित यानी हिकु जॻह ते बीठल आहे। तहिड़ी तरह सां उन जा नेण बि हिकु ई जॻह ते स्तंभित थी रहिया, बीह रहिया। भगवान परशुराम जा नेण जॾहिं असांजे श्री राम जी खे निहारियऊं, वरी सभु ॾिसी करे सम्झंदे बि, सभु पतो आहे भगवान परशुराम जे खे त इहे ख़तरनाक जेकी आवाज़ थी आहे इहा धनुष भंग जी आहे। अधनुष हिते पियो आहे भगल, हिते ई त पियो आहे, कथा हिते थी हले त हिते ई पियो आहे न। हाली कल्पना कयो न, हे ई त पियो आहे धनुष हिते भगल। असाओ करे अनजान वांगुरु, ख़बर अथव कीअं था पुछनि, सभु ॼाणंदे बि। बहुर बिलोक विदेहसन कहूं काह अति भीर, पूछत जाने अजान जिम व्याप्यो कोप शरीर, सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। सभु ॾिसी सम्झी करे बि अनजान माण्हूअ वांगुरु साओ करे जनक जी खां पुछनि था त ॿुधायो त भीड़ छा जी आहे भाई, ये भीड़ छो इकट्ठी थी आहे? उनजे शरीर में क्रोध छाइजियो, जंहिं कारण सां सभु राजा आया आहिनि,
राजा जनक उहे सभु समाचार चई करे ॿुधाया। जनक महाराजा वचन ॿुधी करे परशुराम जी वरी ॿिए तरफ़ ॾिठो त धनुष जा टुकड़ा धरतीअ ते पयल नज़र आया। चओ हरे राम। अति क्रोध में भरजी करे वे कठोर वचन चवण लगा। अति रिस बोले बचन कठोरा, कहो जड़ जनक धनुष कंहिं तोरा। जनक महाराज के जड़ चई छॾियो त ॿुधाए, जड़ यानी मूर्ख। जनक ॿुधाए धनुष कंहिं भॻो, जल्दी ॾेखार उनखे, न त मूड़ अॼु जेसि तक तुंहिंजो राज आ तेसि तक धरती उल्टे छॾींदुमि। जेसि तक तुंहिंजो राज आ ओतिरी धरती छा कंदुमि, उल्टे छॾींदुमि। राजा खे ॾाढो भउ लॻो, जंहिं करे उहे वीचारा उत्तर नथा ॾियनि। इहो ॾिसी करे जेके खोटा राजा वेठा बदमाश पापी, उहे राजा ॾाढो ख़ुशि थिया, ॾाढो ख़ुशि थिया। छो ख़ुशि थिया कि असां थोरी न धनुष भॻवा, असां भञी न सघियासीं, इन में बि भलाई आहे, भॻवान भलाई कई। हाणे पतो पवंदो जंहिं धनुष भॻवा। चओ हरे राम। अहिड़ा पापी माण्हू ॿियो छा सोचींदा ॿुधायो। भलाईअ में बि बुराई नज़र ईंदी आहे उनखे, बुराईअ में भी पंहिंजो स्वार्थ, दुख में मतलब कंहिंजे दुख में भी पंहिंजो स्वार्थ सिद्ध कंदा आहिनि। उहे खोटा राजा पापी ॾाढो प्रसन्न थिया। देवता मुनि नाग नगर जा स्त्री पुरुष सभु चिंता करण लगा। सभिनि जे दिल में ॾाढो भउ आहे। सीता माता जी माता सुनैना मन में ॾाढो पछताए रही आहे। हाय हाय विधाता, ठहियल ठाहियल ॻाल्हि बिगाड़े छॾी। परशुराम जी जो स्वभाव ॿुधी करे सीता जी खे अधु क्षण भी कल्प जे समान लॻण लॻो। तरी श्री रामचंद्र जी सभिनी माण्हुनि खे भयभीत ॾिसी करे, सीता जी खे ढिजल ॾिसी करे राम जी पाण था ॻाल्हाइनि। उन्हनि जे दिल में न कोई हर्ष आहे न विषाद आहे। सबय बिलो के लोग सब जान जान की भीर, हृदय न हर्ष विषाद कछ, बोले श्री रघुबीर सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। राम जी बिल्कुल सहज अवस्था में, न कोई खुशी न कोई भव। ऐं चवनि था ही नाथ, शिवजी जे धनुष खे तोड़न वारो तव्हांजो हिकु दास ई हूंदो। छा आज्ञा आहे, मूंखे छो था चओ। ॾिसो, इहो ॿुधी करे क्रोधी मुनि गुस्से में चवण लॻो, नाथ संबुधन भंजन हारा, होए केउ एक दास तुम्हारा। कोई तव्हांजो दास ई हूंदो जंहिं धनुष भॻो हूंदो। इहो ॿुधी करे गुस्से में मुनि चवण लॻा, सेवक मुंहिंजो दास। अरे दास त उहा जेको सेवा जो कमु करे, उनखे सेवक चइबो आहे। सेवक सो जो करे सेवकाई, ऐं दुश्मन जो कमु करे त लड़ाई ही करणु खपे। हे राम, हे राम। परशुराम जी था चवनि श्री राम जी खे, हे राम, हे राम। ॿुधो, जंहिं शिवजीअ जे धनुष खे भॻो आहे, जंहिं शिवजीअ जो धनुष तोड़ियो आहे, उहो सहस्त्र बाहु जे समान मुंहिंजो दुश्मन आहे। छो जो हिननि जे इतिहास में हिकिड़ी वॾी जोरदार कथा ईंदी आहे, कॾहिं पढ़ी ॾिसजो। सहस्त्र बाहु ऐं भगवान परशुराम जी कथा ईंदी आहे। भगवान परशुराम ऐं सहस्त्र बाहु जी जोरदार कथा। चओ जय श्री कृष्ण। इतो ई क्रोध चालू थियो भगवान परशुराम जो। उन्हनि अधर्म कयो। हाणे चवनि था उहो मुंहिंजो दुश्मन कीअं, जीअं सहस्त्र बाहु, हजार बाहुनि वारो। उहो हिन समाज खे छॾे करे अलॻि थी वञे। जंहिं धनुष भॻवा उहो राजाउनि मां अलॻि थी वञे। चओ हरे राम। केरु थो चए जी? हा, भगवान परशुराम था चवनि भाई जंहिं धनुष भॻवा उहो छाजे करे अलॻि थी वञे, त मां हुन सां युद्ध कयां, हा न। चओ हरे राम। उहे हिन समाज खे छॾे करे अलॻि थी वञे।
न तो सब राजा मारिया वेंदा। चओ हरे राम। मुनीअ जा वचन ॿुधी करे लक्ष्मण जी त खिलण लॻा, मुस्कुराइण लॻा ऐं भगवान परशुराम जो अपमान करे चवण लॻा, बहुधन ही तोरी लड़काई, कबहु न असुरिस कीन गोसाई। एह धन पर ममता के हेतु, सुन रिसाए कह भृगुकुल केतु। अरे गोसाई, लड़कपन में यानी बचपन में असां अहिड़ा कई धनुष तोड़े छॾियासीं, किंतु तॾहिं त तव्हां कॾहिं दर्शन कोन ॾिनो, आयो कोन, कॾहिं गुस्सो न कयव, कॾहिं क्रोध न कयव। हिन पुराणे धनुष ते तव्हांखे एतिरो प्यार काथों पैदा थिए। चओ हरे राम। इहो ॿुधी करे भृगुवंश जी झंडो स्वरूप, ध्वजा स्वरूप परशुराम जी लाल लाल दमकण लॻा, क्रोध में भरिजी विया, छो जो उन्हनि जे साम्हूं ईअं त कोई ॻाल्हाए न सघंदो। चओ हरे राम। लक्ष्मण महाराज खे त पतो आहे कि मुंहिंजा भगवान भैया त परमात्मा आहिनि, ऐं पाण शेष जो अवतार आहिनि। चओ हरे राम। राजेश्वरानंद जी इन जो वर्णन करे ॾाढी बढ़िया ॻाल्हि चई तूं। जेॾी महिल चयो परशुराम भगवान, उहो अलॻि थी वञे जंहिं धनुष भॻवा, न त छा थींदो, न त ईअं थींदो कि सभु राजा मारिया वेंदा, सभु राजा मारिया वेंदा। सो बिलगाओ बिहाय समाजा, न त मारे जंहिं सभु राजा। सभु राजा चवण लॻा, अरे मरियासीं, हाणे त असां बि मरी वेंदासीं, धनुष त हिकु भॻो, लेकिन असां त बचंदासीं कोन। हिकिड़ो ॿियो राजा वेठो हो मंगलूराम, उहो चएसि पियो, मां त पहिरीं चवां पियो घर हल जल्दी। चओ जय श्री कृष्ण। तूं ई चवण न पियो मञे। श्री कृष्ण गोविंद। तरी लक्ष्मण महाराज अञा इहो कमु कयो कि आग में अची करे घी विधो। लक्ष्मण जी चवनि था पिया, बचपन में एॾा धनुष भॻासीं, महाराज तव्हां काथे लिकी वेठा हुआ, तॾहिं त आयो कोन, तव्हां कॾहिं कुझु मीन मेख न कढियव, कुझु चयव कोन। अॼु पुराणो धनुष भॼी पियो आहे त हो हलो कहे थो अची करे। चओ हरे राम। हाणे त अखियूं लाल लाल थी वियूं, गुस्से में भरिजी करे चवण लॻा, ओ राजपुत्र, काल जे वश थी करे तोखे ॻाल्हाइण में कोई होश कोन्हे। सॼे संसार में विख्यात शिव जी जो हे धनुष छा साधारण धनुष जे समान आहे? रे नृप बालक काल बस, बोलत तो हिन संभार। धनु ही समत पुरार धनु, विदित सकल संसार। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय जय, बोलो भाई सर्व संतन की जय। हरे राम। फरमाइश त कोन्हे न काई, छा जी फरमाइशूं वरी? लोकल आहे न पंहिंजी, गुड़िया जी आहे न, गुड़िया त पंहिंजे दरबार जी आहे न, काॾे वई कहिड़ी? एॾी माफ़ियूं अथियूं आहिनि बाप रे। भॻवान बि तयारु थी विया हूंदा, ॾेई करे छॾियो हूंदो, कॾहिं जो माफ़ बचाए थोरी रखियो हूंदो भॻवान, दयालू आहिनि ॾाढा। टी बि कहिड़ी? हा, अरे टिश्मे वारी माता चए, वो जयसवानी माता वेठी अथव कुर्सीअ ते। हलो भाई ठीकु आहे, बाक़ी कथा तव्हां सुभाणे ॿुधिजो, ॾाढी ज़ोरदार कथा अथव। सुभाणे जीअं हिन महिल सभा लॻाए वेठा आहियो न, तीअं 6 बजे पहुची वञिजो महिरबानी करे। ॿुधो था? हा त चओ। हा, ईअं न मिंड मिंड करे आराम सां अचो, 6:45 अची करे बढ़िया वेहो, अची करे कथा में दया कजो भाई। सुभाणे ठीकु 6 बजे अची करे कथा श्रवण कजो। बोलो सियावर चंद्र की जय। 271 दोहा थी वियो भाई। श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। ओ कृष्ण माफी दे, श्री राम माफी दे, हो माफी माफी यार माँ। हाँ माफी माफी यार माफी। हाँ औखी वेल कहजे कम की न आ, उल्टो अबोझन साण उचायुस। भलो रे वो करना, वो हिय गाल बियन सा माफी, हरी माफी दे यार माफी।
हिते जो जल्दी हिते वठ। दे, हींअर जो हींअर दे, हो माफ़ी माफ़ी यार माफ़ी, हाँ माफ़ी माफ़ी यार माफ़ी। हो हुक्म कयो तो हल जो हली मत, पोइ सुगुन तुंहिंजी थींदी क़ीमत। भलो रे हीअ कई थम हुक्म खिलाफ़ी, श्री राम माफ़ी ॾे यार माफ़ी। हाणे जो हाणे ॾे, हिते जो हिते ॾे, हींअर जो हींअर ॾे, हो माफ़ी माफ़ी यार माफ़ी। हाँ माफ़ी माफ़ी यार माफ़ी, हो माफ़ी 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 यार माफ़ी। हो माफ़ी माफ़ी यार माफ़ी, ओ माफ़ी माफ़ी यार माफ़ी। हो माफ़ी माफ़ी यार माफ़ी। बोलो माफ़ी दाता भगवान की जय। इन भजन में गुरुनि जे चरणनि जी रज जी महिमा, उन्हनि जे आगमन जी महिमा, उन्हनि जे अचण जी महिमा। जिन घरनि में गुरुनि जा था पेरा घुमन, से त घरड़ा सदाई वधन ऐं वसन। जिन घरनि में गुरुनि जा था पेरा घुमन, से त घरड़ा सदाई वधन ऐं वसन। जिन घरनि में गुरुनि जा था पेरा घुमन, से घरड़ा सदाई वधन वसन। जिन घरनि में गुरुनि जा जिन ते सतगुर नजर थो रहम जी करे, से सबाजा सदाई सुख्या थी रहन। जिन घरनि में गुरुनि जा था पेरा घुमन, जिन में निवड़त निमिरता न्याजी अथी, जिन ते सतगुर सदाई तराजी अथी। जिन में निवड़त निमिरता न्याजी अथी, तिन ते सतगुर सदाई तराजी अथई। तिन त जीती जगत माही बाजी अथी। जे हमेशा हाजे हमेशा, जे हमेशा गुरुअ जी था आज्ञा मञन, से सबाझा सदाई सुख्याई वसन। जिन घरनि में गुरुनि जा था पेरा घुमन, जे परीक्षा में पूरण वया पास थी, तिन जा कारज सबेई विया रास थी। जे परीक्षा में पूरण विया जा कारज सभई विया रास थी। तिन जा दुखड़ा सबेई वया नास थी। जेके श्रद्धा सां, जेके श्रद्धा सां, जेके श्रद्धा सां सतगुर जी सेवा था कन, जेके श्रद्धा सां सतगुर जी सेवा था कन, से सबाझा सदाई सुख्याई रहन। जिन घरनि में गुरुनि जा था पेरा घुमन,
तिन जे घर में गंगा संदो द्वारवा, तिन जो बेड़ो हमेशा थियो पार आ। तिन जे घर में संगा संदो द्वार आ, हे हरि तिन जो बेड़ो हमेशा थियो पार आ। तिन जो बेड़ो हमेशा थियो पार आ। जिनखे मोती गुरुन लय सचो प्यार आ। सेत काशी सेत काशी सेत काशी ऐं केदार छाले वञन, से समाजा सदाई सुखियाई रहन। जिन घरन में गुरन जा था पेरा घुमन, से त घरड़ा सदाई वधन वसन। जिन ते सतगुरु नजर थो रहम जी करे, से समाजा सदाई सुख्या थी रहन। जिन घरन में गुरन जा था पेरा घुमन, से त घरड़ा सदाई वधन ऐं वसन। जिन घरन में गुरन जा था पेरा घुमन। बोल सतगुरुदेव भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। देव हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हरि बोल। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। बोलो राधे राधे श्याम राधे, श्री राधे राधे श्याम राधे, श्री राधे राधे श्याम राधे, श्री राधे राधे श्याम राधे, जय राधे राधे श्याम राधे, जय राधे राधे श्याम राधे, श्री राधे राधे श्याम राधे, श्री राधे राधे श्याम राधे, जय राधे राधे श्याम राधे, श्री राधे राधे श्याम राधे, राधे 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 राधे। जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की श्याम जय। सुंदर भगवान भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान भगवान की की जय। जय। ओम शांति। हरि ओम। हरि ओम। भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे।
बोलो श्री वृंदावन श्री गणेश विघ्नेश्वर गजानंद भगवान की जय श्री अन्नपूर्णा माता की जय आज की आनंद की जय आयो लाल कयो झूलेला कथा विश्राम होत है कृपा करो हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण सियावर रामचंद्र की जय जय उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सर्व संतन की जय 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 मानसिक अरदास माता लक्ष्मी मलघानी के स्वास्थ्य लाभ थे दुख दूर थियन प्रभु कृपा कयो ओम कृष्णाय हरये प्रणत गोविंदाय अज भाई हैप्पी हैप्पी बर्थडे असांजी माता जो आहूजा परिवार में राकेश जी माता ऐं श्री कृष्ण जे कृपा सां दुकान जो भी कम हली रहियो आहे सभु विघ्न दूर थियनि प्रभु कृपा कनि दुकान जा कार्य प्रभु रास कनि सत्संग कीर्तन जी भी सेवा जी भावनाएं परिवार जी ऐं अॼु जी प्रसाद सेवा भी आहूजा परिवार जे तरफ़ों 3 बार आशीर्वाद जो तव्हांजो समय शुरू तो थिए जी बोलो वृंदावन बिहारी ऐं सुभाणे तो गुरुवार 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 सुभाणे महिरबानी करे सुबुह जो अची करे सपरिवार हाजिरी लगाइजो आड़े पाड़े वारनि खे सभिनि खे पकड़े अचिजो वाधायूं भगवान नाम जो भक्ति जो सपरिवार अचो ऐं सभिनि खे वठी अचिजो भाई गुरुवार 8:30 खां 10 सत्संग कीर्तन करे जीवन सफल बणाइजो बोलो श्री वृंदावन प्रसाद स्वीकार कयो भाई अज संदेश न आयो तो 20 जो प्रसाद देर सां आयो हूंदो वरी इटली भारत में इटली पाए वठो